अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार। मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं PDM ऐं हुकूमत जे विच में जेको हींअर सियासी मार्को हली रहियो आहे। इन हवाले सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी सरगर्मियुनि बाबति जेकॾहिं ॻाल्हि कजे त इहो चई सघिजे पियो त इन तरह जूं पीपल्स पार्टी जे हवाले सां प्रिडिक्शन्स हुयूं त पीपल्स पार्टी जमहूरी सोच रखंदड़ पार्टी आहे जेका चूंडुनि में हिसो वठण जो सोचे सघे थी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां 2-3 ॾींहं अॻु में नून लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान सां पिणु राब्तो कयो वियो हो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां ताज़ो ई मौलाना फज़लुर रहमान सां राब्तो कयो वियो आहे, जंहिंमें न रुगो फज़लुर रहमान साहब खे जलसे में शिरकत जी दावत ॾिनी वई आहे बल्कि सियासी हवाले सां ॻाल्हि ॿोल पिणु थी आहे। पीपल्स पार्टी जे हवाले सां इहो चयो पियो वञे त पीपल्स पार्टी इन ख़्याल जी आहे त सेनेट जी चूंडुनि में या ज़िमनी चूंडुनि में हिसो वरितो वञे, जंहिंजो फ़ैसिलो PDM जे गॾियल प्लेटफॉर्म तां कयो वेंदो। इन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं त मंज़ूर वसाइण जा ख़्वाब त सिंध जे हवाले सां हुजनि था मुल्की सियासत जे, पर शेख रशीद साहब जी अॻकथी जेका आहे उहा बि शायदि कंहिंखां घटि न आहे। शेख रशीद जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे उन पारां कुझु ॾींहं अॻु में चयो वियो हो त हू PDM खे सेनेट जी चूंडुनि में वेंदे ॾिसनि था ऐं पीपल्स पार्टी जे मुस्तक़बिल जे हवाले सां बि उन अहम ॻाल्हि कई हुई। मजमूई तौरु अॼोके प्रोग्राम में इन ई मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जंहिं महिमान जॉइन कयो आहे सीनियर लेखक ऐं तर्ज़ निगार नसीर मेमन साहब। नसीर साहब भली कार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। थैंक यू। नसीर साहब, कीअं था ॾिसो हिन वक़्तु जेको मुल्क जो सियासी सिनारियो आहे? जी, सियासी सिनेरियो में साफ़ नज़र पियो अचे त ईंदड़ साल जी शुरूआत हूंदी उन में का सियासी गर्मा गर्मी तमामु घणी थींदी ऐं सेनेट जी इलेक्शन खां अॻु में काफ़ी लॻे थो त के वॾा वाक़िया सियासी बुनियाद ते अचनि, के वॾा सियासी वाक़िया थी सघनि था ऐं थींदा। PDM काफ़ी अॻिते निकिरी आई आहे पंहिंजे कैंपेन में। हिन साल जे 1-2 महीननि जे दौरान जेका पुठियनि 2-3 महीननि में उन्हनि कैंपेनिंग कई उन में उन्हनि हर सूबाई हेडक्वाटर ऐं ॿियनि वॾनि शहरनि में तमामु हिकिड़ो वॾो पावर शो कयो आहे। माण्हू हुनजे जलसनि में आया आहिनि, किथे घटि आया हूंदा किथे वधि, पर बहरहाल इहो आहे त पब्लिक फॉलोइंग नज़र अचे थी ऐं हिकिड़ो माहौल पैदा थियो आहे सियासी गर्मा गर्मीअ जो जेको हुन खां अॻु में 2-2.5 साल बयाननि जी हद ताईं हुयो या थोरो असेंबली इजलासनि में ॻाल्हि थींदी, पर स्ट्रीट पॉलिटिक्स पाकिस्तान में काफ़ी अर्से खां नज़र न पे आई, उहा हाणे नज़र अचणु लॻी आहे। ऐं जेको नवाज़ लीग जो ख़ासि तौर ते एग्रेसिव लहजो आहे ऐं जेको स्ट्रांग नैरेटिव आहे ऐं ख़ासि तौर ते उनखां पोइ जेको मौलाना फज़ल रहमान जो स्ट्रांग पोज़ीशन आहे उन मां लॻे थो त ईंदड़ साल जी शुरूआत में काफ़ी हिकिड़ी सियासी टकराव जो माहौल पैदा थींदो। नसीर साहब, इन सॼे मामले में पीपल्स पार्टी जो जेको हिकिड़ो सॉफ्ट स्पेस हमेशह हासिल करण वारो जेको मामिलो आहे उनखे तव्हां किथे था ॾिसो? सेनेट जी चूंडुनि जे हवाले सां हुकूमत जिते रेफरेंस दाख़िल कयो आहे, सुप्रीम कोर्ट खां राय वरिती वई आहे, हुकूमत चाहे कुझु बि करे सेनेट जे हवाले सां इलेक्शन कमीशन चूंडुनि जे हवाले सां जेका ॻाल्हि कई आहे हिकु तरफ़, पर पीपल्स पार्टी इहा जेको आहे सो फ़ैसिलो करे सघे थी या क़ाइल करे सघे थी PDM में शामिल ॿियनि जमातनि खे जेके एग्रेसिव लेवल ते हली वियूं आहिनि, जंहिंमें मौलाना फज़लुर रहमान आहे या नून लीग जी पार्टी आहे, नून लीग आहे, त भई चूंडुनि में या सेनेट चूंडुनि में या ज़िमनी चूंडुनि में हिसो वरितो वञे? ॾिसो, चूंडुनि में हिसो वठणु इहे सभु त्रासे सां पॉलिटिक्स जा, ज़रूरी न आहे त उन खां हू विड्रॉ कनि ऐं न इहो बि ॾिसणो आहे त छा हू चूंडुनि पंहिंजो रिज़ाइन वारो जेको हुननि जो ऐलान आहे उहो बि कंदा या न कंदा। छो त इहे पॉलिटिक्स में सभई टैक्टिक्स यूज़ थींदा आहिनि, हिकिड़ो माहौल ठाहिबो आहे, पोइ हुन में वॾा वॾा थ्रेट बि ॾिबा आहिनि ऐं इन दौरान रियलिटी चेक थींदो आहे। कई ऐलान सियासी माण्हू करे छॾींदा आहिनि जंहिंखां पोइ उन्हनि खे वरी हुनजी टेक्निकलिटीज़ ॾिसणियूं पवंदियूं त छा इहो स्टेप वाकई फ़ाइदो ॾींदो या हिन स्टेप ते इन स्टेप खे पोस्टपोन करे को ॿियो स्टेप खणिजे। त इहा हिकिड़ा ऑप्शन्स हमेशह खुलियल रखंदियूं आहिनि सियासी धुरियूं ऐं मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टीअ जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कई उनखे हिकिड़े पस मंज़र में सम्झणु घुरिजे। हींअर जेके पार्टीज़ PDM में आहिनि उन्हनि मां हाणोको जेको पार्लियामानी सिस्टम आहे उन में सभ खां वॾा स्टेक्स पीपल्स पार्टी वटि आहे, इन करे जो उन वटि पूरे सूबे जी हुकूमत आहे ऐं ज़ाहिर आहे ॿियनि सूबनि मां थोरियूं घणियूं सीटूं आहिनि। नेशनल असेंबली में काफ़ी स्ट्रांग प्रेज़ेंस आहे, सेनेट में स्ट्रांग प्रेज़ेंस आहे ऐं सभ खां आम ॻाल्हि त उन वटि हिकिड़ी पूरे सूबे जी हुकूमत आहे जिते हू काफ़ी पंहिंजी मर्ज़ीअ सां केतिरियूं शयूं कनि था, के मर्ज़ी सां न बि कनि था, पर हिकिड़ो उन्हनि वटि स्ट्रांग स्टेक आहे सिस्टम जे अंदरि। उहो नवाज़ लीग वटि बि कोन्हे, उहो फज़ल रहमान वटि बि कोन्हे। नवाज़ लीग जा मेंबर त घणा आहिनि पंजाब जी असेंबली में, पर बहरहाल हुकूमत हुननि जी कान्हे, त हुनजा स्टेक्स ईअं न आहिनि जीअं पीपल्स पार्टी जा आहिनि। तंहिं करे उहे ज़ाहिर आहे पंहिंजा पंहिंजा कार्ड पंहिंजे पंहिंजे हालतुनि हर पार्टी खेॾंदी। कुझु शयुनि ते अंडरस्टैंडिंग हूंदी, कुझु शयुनि ते शायदि
पार्टी या इलाइक़े जे हिसाब सां डिसीजन्स अलॻि बि थियनि ऐं इहो इतिहादनि में थींदो आहे। नसीर साहब, पर डिसीशन ज़ाहिर आहे हर पार्टी जो पंहिंजो हिकिड़ो अलॻि विजन आहे, हर पार्टी पंहिंजी राय रखी सघे थी, पर जेको गॾियल फ़ैसिलो आहे तव्हां सम्झो था त इन तरफ़ वेंदे चूंडुनि में सिर्फ़ु असांखे पीपल्स पार्टी नज़र ईंदी या PDM जे गॾियल प्लेटफॉर्म ते इहो फ़ैसिलो कयो वेंदो या को डफेड़ का रिफ्ट अची सघे थी इन में? जेके फ़ैसिला थींदा उहे थींदा त हाणे PDM जे प्लेटफॉर्म तां, पर इहो थी सघे थो PDM जो प्लेटफॉर्म जीअं त मुख़्तलिफ़ 11 पार्टियुनि जो प्लेटफॉर्म आहे त उहे कुझु मामलनि में फ्लेक्सिबिलिटी बि रखनि, इहो बि पॉसिबल आहे, इहो इतिहादनि में थींदो आहे। सभई पार्टियूं ज़ाहिर हिकु पार्टी त कोन्हे न, मंशूर अलॻि आहिनि, इंट्रस्ट अलॻि आहिनि, कुझु मामलनि ते राय अलॻि आहे, जिदोजहद जे तरीक़नि में फ़र्क़ु थी सघे थो, त इतिहाद हलंदा आहिनि कॉमन एजेंडा ते, जिते कनकरेंस हूंदो आहे उहो उनखे इतिहाद पंहिंजी पॉइंट बनाईंदो आहे, ऐं जंहिं शइ ते राय अलॻि हूंदा आहिनि उन में इतिहाद नॉर्मली फ्लेक्सिबल थी वेंदा आहिनि, ईअं इतिहाद हली सघनि, अदरवाइज़ हली कोन सघंदा। सो मुमकिन आहे त जेकर इहो फ़ैसिलो थिए त पीपल्स पार्टी इलेक्शन में वेंदी ऐं का ॿी पार्टी इलेक्शन में न वेंदी, त थी सघे थो इहो फ़ैसिलो PDM जे प्लेटफॉर्म ताईं अचे त भई हर पार्टी आज़ादु आहे इलेक्शन जे मामले में, इहो पॉसिबल आहे। त मूंखे को वॾो टकराव कोन थो नज़र अचे, पर ज़ाहिर आहे जीअं त स्टेक्स अलॻि आहिनि त ख़्याल बि अलॻि थींदा, ऐं फ़िलहाल बुनियादी नुक़्तो जेको आहे जंहिं ते सभई PDM जूं पार्टियूं गॾु आहिनि उहो इहो आहे त हिन हुकूमत खे हू घर मोकिलणु चाहिनि था, इन नुक़्ते ते हुननि में इख़्तिलाफ़ राय कोन्हे को, तरीक़ेकार ते थी सघे थो ख़्याल मुख़्तलिफ़। नसीर साहब, बैकडोर ॻाल्हियुनि जी बि ॻाल्हि थिए थी पई, हिकु तरफ़ टकराव वारी जेका सूरत हाल आहे असांखे उन तरफ़ वेंदे नज़र नथी अचे। ज़ाहिर आहे जीअं PDM जी हिकमत अमली चेंज थिए थी, हुकूमत जी जेका लैंग्वेज आहे उहा बि असांखे तब्दील थींदे नज़र अचे थी, नेशनल डायलॉग जी ॻाल्हि कई वञे थी, ऐं वज़ीर आज़म चए थो त भई करप्शन या मनी लॉन्ड्रिंग खां वठी या नेब जे हवाले सां ॻाल्हि न थींदी, बाक़ी सॼी मामलनि ते ॻाल्हि थी सघे थी। तव्हां सम्झो था त माइनस इमरान ख़ान वारो फार्मूलो अॻियां हली करे थी सघे थो? पॉलिटिक्स में हमेशह ऑप्शंस खुलियल रहंदा आहिनि, मुंहिंजो ख़्याल आहे त इहो जीअं जीअं मामला अॻिते वधंदा त नेगोशिएशंस में जेके धुरियूं जेतिरो पावर गेन कंदियूं ओतिरा शर्त में हुकूमत ते प्रेशर त डेवलप थी वियो आहे न नसीर साहब, हिन वक़्तु जेका PDM जी तहरीक आहे हुकूमत ते प्रेशर त करे चुकी आहे न? जी, उहो त बिल्कुलु तमामु वाज़े चिटी तरह नज़र थो अचे, हुकूमत जे वज़ीरनि जा जेके बयान आहिनि उन में तव्हांखे बोखलाहट मिले थी। तव्हां ॾिठो त मुल्तान ऐं लाहौर में को डिसीशन न पे करे सघिया त जलसो थियणु ॾिजे न थियणु ॾिजे, कीअं कजे कीअं न कजे, उनखां पोइ ख़ुदि जेको इहो प्रेशर इमरान ख़ान साहब पंहिंजी काबीना जे साम्हूं वेठो चए त हाणे परफॉर्मेंस ॾियण जो वक़्तु अची वियो आहे, तव्हां परफॉर्म न कयो आहे, असांखे ख़बर न हुई, इहे सभु उन प्रेशर जा हिकिड़ा रिफ्लेक्शन्स आहिनि। डायरेक्टली केरु कोन चवंदो त मां प्रेशर में आहियां, मां ॾुखियो आहियां, पर इहे सभु जेका रवैया आहिनि, जेके लहजा आहिनि, जेको रिएक्शन आहे, इहो चवणु त ही पराए एजेंडा ते था खेॾनि, मुल्क जा दुश्मन आहिनि, ऐं इहे सभु जेके रद्दमल आहिनि, ऐं पोइ वरी नेब जा कुझु माण्हू चवनि में नोटिस अचनि लॻनि था ओचितो, इहो सॼो नज़र थो अचे थो प्रेशर में आहिनि, बिल्कुलु प्रेशर में आहे। नसीर साहब, हिकु तरफ़ इहे बि अफ़वाहूं गर्दिश कनि थी पियूं अॼु नून लीग जे ॿिनि मेंबरनि जे हवाले सां त भई उन्हनि जूं इस्तीफ़ाऊं जेके आहिनि स्पीकर वटि वयूं आहिनि, जंहिंजी नून लीग पारां तरदीद कई थी वञे त पार्टी क़यादत वटि फ़िलहाल इस्तीफ़ाउनि वारो मामिलो आहे। तव्हां सम्झो था त इस्तीफ़ाउनि वारे मामले ते बि इहे इतला आहिनि त ख़ुदि जेको आहे सो मुख़्तलिफ़ जमातनि जा जेके मेंबर आहिनि उहे इस्तीफ़ाउनि मामले ते उहे एग्री न आहिनि त इस्तीफ़ाऊं न ॾिनियूं वञनि फौरी तौर ते? इन बारे में राय बरायल आहे, छो त कुझु मेंबर्स जो ख़्यालु आहे त इस्तीफ़ा टेक्निकली सूट नथी करे मुखालिफ़त खे, इहो ईअं आहे जी, ऐं कुझु मेंबर्स अहिड़ा हूंदा जेके शायदि कुझु ॿियनि पॉलिटिकल इंट्रस्ट जे करे इस्तीफ़ा शायदि न बि ॾियणु चाहिनि, पर जेकर पार्टी लीडरशिप डिसीजन कंदी त पोइ मेंबर पाबंद आहिनि, पोइ मेंबर उन खां फ्लोर क्रॉस नथा करे सघनि, उन्हनि खे पोइ सीट वेकेंट करणी पइजी वेंदी। तो जेकर पार्टी लेवल ते डिसीजन थिए थो त पोइ मेंबर्स वटि इहो ऑप्शन न हूंदो। नॉर्मली जॾहिं मेंबर्स टिकेट वठंदा आहिनि त हर पार्टी टिकेट सां गॾु हुननि जो सीट छॾण जी ब्लैंक पेपर जी हिकिड़ी रेजर्वेशन बि वठी रखंदी आहे, इहा बि कॉमन प्रैक्टिस आहे। त उहो मसइलो न आहे त को मेंबर इस्तीफ़ा न ॾियणु चाहे त हुन वटि ऑप्शन रहंदो, लीगली हुनखे पोइ इस्तीफ़ा ॾियणी पवंदी, पोइ भली वञी ऐलान कनि ॿाहिरि निकिरी त असां इस्तीफ़ा न पई ॾियणु चाहिए, असांखां पार्टीअ वरिती आहे, असां ख़ुशि न आहियूं, पोइ नंढी चूंड में वञी खटनि या हाराइनि, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर जेकर इन मास गॾिजी इस्तीफ़ाऊं ॾियण जो फ़ैसिलो थियो त पोइ हुन सभिनी खे इस्तीफ़ाऊं ॾियणियूं ई पवंदियूं। नसीर साहब, जेकॾहिं सिंध जे मसइलनि जे हवाले सां ॻाल्हि कजे, तव्हां ॾाढो खुली इन ते लिखंदा बि रहिया आहियो ऐं तव्हांखे चङी तरह हिन जी ॼाण बि आहे। सिंध में हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे हिकु तरफ़ PDM वारो वफ़ाक़ी हुकूमत सां हिकिड़ो महाज़ खोले वेठी आहे, PDM जी जेका मूवमेंट आहे उन में भरपूर किरदारु आहे, त ॿिए तरफ़ सिंध सां लाॻापियल जेके सिंध जे हक़नि या मालिकी वारा मामला आहिनि, जंहिंमें बेटनि वारो मामिलो हुजे, NFC वारो मामिलो हुजे, अरिड़हीं तरमीम जे हवाले सां वज़ीर आज़म जेका ॻाल्हि कई आहे,
गैस जो हिन वक़्तु सिंध में शदीद बहरान आहे, बिजली जो बहरान ऑलरेडी आहे, सिंध जे हिसे मां कटौती कई वई आहे। ताज़ो ही PMC वारो जेको मामिलो आहे, तव्हां सम्झो था त जेकॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार में आहे, जीअं त हाणे इन्हनि इशूज़ जे हवाले सां, इन्हनि मां कुझु इशूज़ जे हवाले सां अॼु काबीना जो इजलास बीठो, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर चयो त इहे मामला CCI जे इजलास ते खयां वेंदा, या ॿेटनि वारे मामले जे हवाले सां जेकॾहिं सिंध हुकूमत पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट में आहे त बहितर नमूने इन्हनि इशूज़ ते जेको आहे सो टेक ओवर करे सघे थी, इन्हनि खे हैंडल करे सघे थी। कुछ शयूं हुकूमत में रहण सां बहितर नमूने थी सघंदियूं, कुछ शयूं वरी हुकूमत में न हुजण सां बहितर थी सघंदियूं। जी, ॿिन्ही सूरतुनि में फ़ाइदा बि हूंदा, एडवांटेज ऐं डिसएडवांटेज ॿिन्ही सूरतुनि में हूंदा आहिनि। सो इहा त मसइले जी नोयत ते आहे। जेकर पीपल्स पार्टी इक़्तिदार में नथी हुजे ऐं सिंध मां उहो रिज़ाइन था कनि त प्रैक्टिकली सिंध असेंबली हली कोन सघंदी, इहो हिकु बिल्कुलु एविडेंट आहे। छो त मेजॉरिटी ऐं बिग मेजॉरिटी उहा रिज़ाइन कंदी त हाउस जो कोरम ई न बचंदो, हाउस कन्वीन कोन थी सघंदो। जंहिंखां पोइ इहे सभु नंढी चूंडूं कराइणी पवंदियूं। हीअ समय सीटुनि ते नंढी चूंडूं कराइण को मज़ाक मस्करी न आहे का। तंहिंजे करे उहो मुखालिफ़ दर खे जिते कुझु ॻणितियूं आहिनि उते सरकार खे बि सम्झ में अचे थो त एॾे वॾे अंग में जेकर इस्तीफ़ाऊं अची वियूं या ज़रे घटि हिकु पूरी नई इलेक्शन कराइण जे बराबरि थी। ॿी ॻाल्हि त सॼे सिस्टम जी साख ख़राबु थी वेंदी, सिस्टम लोॾनि में हलियो वेंदो, आइनी बहरान पैदा थींदो। भली खणी आइन में क्लियरिटी हुजे या न हुजे त कोरम पूरो केतिरे ते थींदो आहे, पर हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा थी वेंदो, सियासी ख़ाल पैदा थी वेंदो। इन जे करे जेका अॻे मुल्क जो ॿाहिरि इमेज जो प्रॉब्लम आहे, जेका इकोनॉमी डाउन थियल आहे, ऐं जेके मुक़्तदिर कुवतूं आहिनि जिन ते वॾो प्रेशर आहे हिन वक़्तु ते, त तव्हां हुकूमत ग़लति माण्हू जे हथनि में ॾिनी आहे जेके सलाहियत ई नथा रखनि, उन्हनि जे लाइ ॾुखियो थी पवंदो त हू कंप्लीटली लातालुक रहनि। सो इहो काफ़ी हिकिड़ो स्ट्रांग एक्शन हूंदो जेकर थिए थो त। नसीर साहब, इन सूरत में सिर्फ़ु इहो मुतालबो त PDM जे प्लेटफॉर्म तां ॿीहर चूंडुनि जे हवाले सां जेकॾहिं ॿीहर चूंडूं बि थियनि थियूं ऐं साॻियूं क़ुवतूं, छो त PDM जे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ पार्टियूं क्लियर चई चुकियूं आहिनि त मुक़ाबिलो इमरान ख़ान सां न बल्कि उनखे आणींदड़नि सां आहे, जंहिंजी इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां जेकॾहिं खुली ॻाल्हाइजे उन्हनि तरफ़ उन्हनि जी ॻाल्हि आहे। हाणे इहा कंहिंखां ॻुझी बि कोन्हे। तव्हां सम्झो था त पोइ जेकॾहिं ॻाल्हियूं थियूं, मुज़ाकरात थिया या डायलॉग थियनि था या बैकडोर राब्ता थियनि था, त इन्हनि सभिनी शयुनि खे PDM पारां रखियो वेंदो, PDM जा तहफ़ुज़ात ख़तमु थींदा, छो त हुकूमत चए थी इस्तीफ़ा ॾियो, ॿीहर चूंडूं थींदियूं, असां ईंदासीं। इहो त डिपेंड करे थो त मुखालिफ़ धुर पोइ जेकर इस्तीफ़ाऊं ॾींदी त इस्तीफ़ाऊं ॾियण खां पोइ घर कान वेही रहंदी, पोइ उहा रोडनि ते अची वेंदी। हुन जा जेके थोरा घणा सिस्टम एक्सट्रेक्शन उहा बि ख़तमु थींदा, ॿेड़ियूं सड़ी चुकियूं हूंदियूं। ऐं जिन मुखालिफ़ धुर बहरहाल जेका बि आहे या वॾी जमायतूं आहिनि, इन्हनि वटि सलाहियत आहे, माण्हू रोडनि ते कढी सघनि था। ऐं जेकर हू 5-7 ॾींहं मुल्क जा समूरा मेन रोड बंदि कराए छॾनि, फॉर एग्ज़ाम्पल हाईवेज़ बंदि करे छॾनि, वॾा शहर बंदि थी वञनि, अहम सरकारी जेके इदारा आहिनि उते जेकर माण्हू कारकुन विहारे घेराव कनि, त आख़िर पुलिस या ॿिया इदारा माण्हुनि ते आसान त कोन्हे अॼु जे दौर में त सिधी गोली हलाइनि या माण्हुनि ते टार्चर कनि। हिकु लिमिट खां पोइ उहे इदारा बि हथु कढी बीह रहंदा ऐं उहे हुकूमत खे चवंदा पंहिंजा मसइला निबेरियो। एॾो वॾो टकराउ मुल्क जो जा वॾा इदारा न खणणु चाहींदा जेको सॼी मुल्की सतह ते पकड़िजे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेकर PDM इस्तीफ़ा ॾिए थी ऐं जे ॾिनई त उनखां पोइ उनजो सभ खां वॾो टकराउ वारो दौर त पोइ शुरू थींदो, जॾहिं वटि ऐवान में कुझु बि न बचंदो, पोइ त सिर्फ़ु रस्ता बचंदा, पोइ त सिर्फ़ु लॉन्ग मार्च बचंदा, ॿियो त को ऑप्शन बचंदो ई कोन। ऐं उहा सूरत हाल त हिन हुकूमत लाइ अञा ॾुखी पैदा थी वेंदी हुन सां। सही। नसीर साहब, चई सघिजे थो त जनवरी वारो जेको महीनो आहे, नओं साल जेको नए साल जो पहिरियों महीनो, उहो सियासी हवाले सां या सियासी उथल पुथल जे हवाले सां इंतहाई अहम साबित थी सघे थो। हींअर त ईअं ई नज़र अचे थो छो त मामला निबेरण जे तरफ़ वञनि न पिया। ख़ान साहब मूड में न आहे त मुखालिफ़ धुर सां का पॉलिटिकल एंगेजमेंट करे, हुन वटि साख वारा माण्हू बि कोन्हनि जिन सां मुखालिफ़ धुर ॻाल्हाइण बि चाहे, बल्कि मुखालिफ़ धुर त हाणे साणस बि नथी ॻाल्हाइण चाहे। शुरू खां हुन रूड रवैयो रखियो त मां ॻाल्हाईंदुसि ई कोन, ऐं हुनजो रवैयो हूंदो त मां एनआरओ कोन ईंदुसि। ज़ाहिर आहे हुनजा पंहिंजा हिकिड़ा पॉलिटिकल ख़्यालात आहिनि, पर पॉलिटिक्स में एंगेजमेंट खां सवाइ त हुकूमतूं न हली सघंदियूं आहिनि, कंहिं न कंहिं सतह ते एंगेजमेंट करणी पवंदी आहे। रही ॻाल्हि एनआरओ न ॾियण जी, लीगलिटीज़ जी, उहो त ज़ाहिर आहे केर बि हुनखे इंडोर्स नथो करे, पर इन दौरान ख़ान साहब जा जेके पंहिंजा वेझा माण्हू आहे उहे इनडायरेक्ट या डायरेक्ट एनआरओ वठी घुमनि पिया। तव्हां ॾिठो शुगर कमीशन क्लियरली नाला खयां हा त केरु अहम माण्हू आहिनि जेके शुगर दौरान में उहे वेठा आहिनि। ख़ान साहब पंहिंजो 12 लख रुपया ॾेई मनी गाला ते रेगुलर कराए थो छॾे। अहिड़े क़िस्म जा ॿिया कई कम थियनि था जॾहिं एनआरओ ॾियणो न आहे त पोइ पाण ऐं पंहिंजे साथियुनि खे बि न ॾिजे न, पोइ त हिकिड़े पासे थिजे न। सो इहो जेको ॿिटो मयार आहे एनआरओ ऐं एहतिसाब जो ऐं इंसाफ़ जो, उन ते त शयूं हली कोन सघंदियूं। तंहिंजे करे मूंखे त लॻे थो त जनवरी ऐं फरवरी मूंखे त काफ़ी सियासी तौर ते हिकिड़ो टकराव वारो माहौल पियो नज़र अचे। सही।
वॾी महिरबानी नसीर मेमण साहब, तव्हां पंहिंजो तज़ियो ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, सीनियर तर्जे निगार ऐं लेखक नसीर मेमण असां सां गॾु। जो चवणो हो त ईंदड़ जेको महीनो ॾेढ आहे उन में वॾी टकराव वारी सूरत हाल नज़र अचे थी। पॉलिटिकल जेका सिनोरी हूंदो आहे उन में इंगेजमेंट्स खां सवाइ जेको आहे सो ॻाल्हियुनि खां सवाइ, इंगेज करण खां सवाइ मामला हली नथा सघनि। ऐं हिन वक़्तु जेका मुल्क में सूरत हाल आहे उन में नेब जे हवाले सां या एहतसाब जे हवाले सां जेको ॿिटो मयार आहे उहो बि यकीनन क़ाबिल क़बूल न आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु ऐं मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु असांखे गुफ़्तगू जे लाइ जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी के इंतहाई सीनियर अगवान ताज हैदर साहब। ताज साहब, बहुत शुक्रिया, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए प्रोग्राम में ज्वाइन किया। ताज साहब, सबसे पहले ज़रा मुल्की सियासी सूरत हाल के हवाले से आप क्या कहेंगे? क्या ये मान लिया जाए कि शेख रशीद साहब की जो प्रेडिक्शन है वो सही साबित होने जा रही है कि पीपल्स पार्टी सेनेट की इलेक्शन में हिस्सा लेते हुए नजर आ रही है? देखिए, इसमें क्या प्रेडिक्शन की क्या बात थी। प्रेडिक्शन करना तो नजूमियों का काम होता है। शेख साहब भी अब कर रहे हैं प्रेडिक्शन। तो बहरहाल जो भी पार्टी की पॉलिसी होगी, लेकिन हमने इंतखाबी अमल का हमेशा साथ दिया है जी। तो हम गालिब इम्कान यही है कि हमने अभी ये जो ज़िमनी इंतखाबात इन्होंने रोके हुए थे, उनके लिए भी मैं खुद इलेक्शन कमीशन गया और उन्होंने हमारी बात सुनी और ये ज़िमनी इंतखाबात कराए हैं। तो जाहिर है कि इंतखाबी अमल के हम खिलाफ नहीं है कभी। और ये जो रेजिग्नेशंस की बात हो रही है वो भी इसलिए हो रही है कि रेजिग्नेशंस देने के बाद मुल्क में नए सिरे से इंतखाबात हो। लेकिन वो नए सिरे से इंतखाबात, साहब आपने बिल्कुल सही कहा, लेकिन उसका जो तरीक़ेकार है वो माजी वाला तो नहीं होना चाहिए ना? नहीं, देखिए, हमने 93 के अंदर बीबी साहिबा शहीद की क़यादत में हम सब ने रिज़ाइन किया था और नए इलेक्शंस हुए थे जी। हमारा रेजिग्नेशन उन रेजिग्नेशंस की तरह नहीं है कि जो वापस ले लिए जाते हैं और साथ में मराहत और तनख्वाहें भी ली जाती हैं। उस पीरियड जब हमने रेजिग्नेशन दिया था तो एक ऐसा देख के दिया था कि उसके बाद मुल्क में आम इंतखाबात हुए। लेकिन इस वक्त आम इंतखाबात, इस वक्त जो मुल्क में सियासी सूरत हाल है और ख़ुद PDM के प्लेटफार्म पर बशमूल पीपल्स पार्टी भी ये कह चुकी है, नून लीग तो बड़ा बरमला खुला इज़हार उन्होंने किया है कि इस वक्त जो सिलेक्टेड है उनको सिलेक्टर्स लाए हैं। तो बात सिर्फ सिलेक्टेड से नहीं, सिलेक्टर्स से होगी। तो आप समझ रहे हैं कि आइंदा के इलेक्शन के हवाले से जो भी बातचीत है या जो भी क्लियरिफिकेशन है वो सिलेक्टर्स की तरफ से आएगी? बीबी, ये वो मतलब कोई खैरात में नहीं देंगे जी। अवाम का मुतालबा है, अवाम का शऊर हम बढ़ा रहे हैं, उनका शऊर हमारी अकेली ताकत है। ताकत का सरचश्मा हम अवाम को समझते हैं। अवाम का प्रेशर पड़ेगा तो सेलेक्टर्स को भी पीछे हटना पड़ेगा। ये वो नहीं है कि अपनी मर्जी से वो पीछे हटेंगे। जी ताज साहब, इट मीन्स कि पीपल्स पार्टी सेनेट इलेक्शन में जाने के हवाले से सोच सकती है। सेनेट के हवाले से जो हुकूमत ने सुप्रीम कोर्ट में एक रेफरेंस दायर किया है उसमें सुप्रीम कोर्ट से राय मांगी गई है, इस हवाले से आप क्या कहेंगे ओपन बेल्ट के हवाले से? नहीं, मेरे ख्याल से सुप्रीम कोर्ट जो है वो कॉन्स्टिट्यूशन के मुताबिक राय देगा अपनी। जो पाकिस्तान का आइन जो कहता है सुप्रीम कोर्ट को उसी दायरे कार में रह के काम करना है, क्योंकि उन्होंने हलफ इसी बात का उठाया है कि वो आइन को प्रोटेक्ट करेंगे। आइन में तब्दीली करना अदलिया का काम नहीं है, बल्कि आइन की तशरीह करना और आइन के मुताबिक फैसले देना वो अदलिया का काम है। ताज साहब, आपको आइनी मामलात में भी बड़ी महारत रखते हैं आप। अगर सुप्रीम कोर्ट इस हवाले से आइनी हवाले से कोई फैसला देती है तो क्या हुकूमत के पास और कोई रास्ता है या हुकूमत और कोई चोर रास्ता देखेगी? नहीं, मतलब सुप्रीम कोर्ट अव्वल तो ये करेगा नहीं आइन के खिलाफ जी, लेकिन आइन में तब्दीली लाए बगैर ये नहीं किया जा सकता। सही। तो आइन में तब्दीली लाने की शराइत हैं 2/3 अक्सरियत दोनों ऐवानों के अंदर हो, तो उसके बाद ही आइन में तब्दीली लाई जा सकती है। लेकिन जिन लोगों ने आइन बनाया वो ज़रूर इसमें कोई हिकमत देख रहे थे कि ये बैलेट सीक्रेट बैलेट हो जी, और उसी हिकमत के तहत तो उन्होंने ये रखी है सीक्रेट बैलेट। नहीं तो हाथ उठाने की क्या बात है। बिल्कुल जैसे ख्वातीन के रिजर्व सीटों पे होते हैं, जी,
کہ آپ کی جتنی اکثریت ہے الیکٹورل کالج میں اس کے حساب سے آپ کی لسٹ میں سے جو اوپر کے لوگ ہیں ان کو سیٹیں دی جاتی ہیں. سینٹ کے انتخابات بھی بالکل ایسے ہی کیے جا سکتے تھے کہ بھئی آپ کی وہاں پہ صوبائی اسمبلی کے اندر اتنے ممبر ہیں تو آپ کی اتنی سیٹیں بنتی ہیں سینٹ کی. لیکن اگر انہوں نے رکھا ہے آئین بنانے والوں میں تو ضرور اس میں ایک حکمت ہے اور ایک بات ہے کہ اور ہر طریقہ انتخاب کے اندر یعنی اگر وزیر اعظم کا اوپن بیلٹ میں ہو تو اس کا بھی ایک حکمت ہے کہ اس میں مطلب اقتدار بدل جاتا ہے. سینٹ میں اقتدار نہیں بدلتا. یعنی سینٹ میں اگر کسی پارٹی کی اکثریت ہے تو اس کی وزیر اعظم اس کا نہیں ہوگا. تو اس لیے آئین نے یہ موقع دیا ہے کہ 3 سال ممبر رہنے کے بعد اگر آپ مطمئن نہیں ہیں اپنی حکومت سے یا اپنی پارٹی سے یا آپ کی نظر میں کوئی ایسا امیدوار ہے جو آپ سمجھتے ہیں کہ بہتر کارکردگی دکھا سکتا ہے تو آپ اس کو ووٹ دے سکیں. تاج صاحب، پیپلز پارٹی جمہوری تسلسل اور روایات کی حامی رہی ہے. یہ شہید ذوالفقار علی بھٹو سے لے کے شہید محترمہ بے نظیر بھٹو کا ایک ویژن رہا ہے کہ جمہوری اقتدار کو بہرحال برقرار رہنا چاہیے. پی ڈی ایم کے پلیٹ فارم سے اس وقت استعفوں کی جو بات ہو رہی ہے، صدر زرداری کے جو رابطے ہیں، اس حوالے سے بھی خبریں گردش کر رہی ہیں کہ سابقہ صدر آصف علی زرداری نے نواز شریف صاحب سے اور فضل الرحمان سے آج بھی جو ہے انہوں نے بات کی ہے، سیاسی گفتگو کی ہے، اور پیپلز پارٹی یہ چاہتی ہے کہ ضمنی انتخابات اور سینٹ کے انتخابات میں حصہ لیا جائے. لیکن پی ڈی ایم میں جو فضل الرحمان صاحب ہیں اور نون لیگ کی جو جماعت ہے وہ بڑی ایگریسو ہیں اس معاملے میں. آپ سمجھتے ہیں کہ جو بھی بیانیہ ہوگا پیپلز پارٹی کا وہ ایک ساتھ مشترکہ ہوگا پی ڈی ایم کے پلیٹ فارم سے انتخابات میں حصہ لینے کے حوالے سے؟ ایک اسٹیئرنگ کمیٹی بنی ہوئی ہے جی، جس میں پارٹی کی نمائندگی سینیٹر فرحت اللہ بابر کر رہے ہیں اور پارٹی کی قیادت جو بھی ایک پالیسی بنا رہی ہے اس پالیسی کو وہ اس میں رکھتے ہیں. تو لیکن ساتھ ہی ساتھ پارٹی کی قیادت یہ بھی کہہ چکی ہے کہ جو بھی مشترکہ فیصلہ ہوگا تو اس پہ عمل درآمد کیا جائے گا. تو بہرحال یہ جو ہے دونوں چیزیں اپنے ساتھ ہیں ہمارے یہاں سے. ہماری پارٹی کا جو موقف ہے جس طریقے سے ہم سمجھا رہے ہیں اور پھر پی ڈی ایم کا جو ایک متفقہ فیصلہ ہوگا، یہ دونوں چیزیں اپنی اپنی جگہ ہیں. تاج صاحب، سندھ کے ایشوز کے حوالے سے بھی آپ نے بڑا کام کیا ہے. اس وقت جو سندھ کے برننگ ایشوز ہیں وہ بنڈل آئیلینڈز والا معاملہ ہے، این ایف سی والا معاملہ ہے، 18ویں ترمیم پہ جو حکومت کی نیت خراب ہے وہ معاملہ ہے، گیس کا بہت بڑا بحران ہے، بجلی کا معاملہ ہے، پی ایم سی پاکستان میڈیکل کمیشن کا جو معاملہ ہے، سندھ کے ہزاروں اسٹوڈنٹس کا جو مستقبل ہے وہ داؤ پہ لگا ہوا ہے. پیپلز پارٹی اس کے لیے کیس تیار کر رہی ہے. گیس کے حوالے سے پیپلز پارٹی جو ہے وہ کیس تیار کر رہی ہے. سی سی آئی میں جانے کا ارادہ رکھتی ہے. مردم شماری ایک بہت بڑا ایشو ہے، آپ نے اس پہ بہت زیادہ کام کیا ہے. آج تو ایم کیو ایم پاکستان نے بڑا تحفظات کا اظہار کر دیا اور دوسری جماعتوں نے بھی اس حوالے سے جو ہے وہ تحفظات کا اظہار کیا. پیپلز پارٹی یہ کیس کیسے جو ہے وہ رکھے گی وفاق کے آگے؟ دیکھیے، ہم نے ایک تو صبح میرا بیان چھپا ہے اس سلسلے میں، جی، چینلز نے بھی کل وہ کیری کیا ہے جس میں میں نے یہ بتایا ہے کہ سندھ کی حقیقی آبادی کتنی ہے اور اس میں کس قدر کمی کی گئی ہے سینسس کے اندر. تو وہ کہ اور اس کو ریجیکٹ کیا ہے. جی، پھر آج سندھ کی کابینہ نے اس اپروول کو ریجیکٹ کیا ہے. بالکل. تو یہ ہمارا جو ہے موقف ہے کہ ہم اس سینسس 2017 میں جو زیادتی سندھ کے ساتھ ہوئی ہے تو ہم اس کو تسلیم کرنے کے لیے تیار نہیں ہیں. تاج صاحب، پیپلز پارٹی سندھ کے جو بھی معاملات ہیں، جو زیادتی کی آپ بات کر رہے ہیں، وہ مردم شماری والا معاملہ ہے، جیسے میں نے آپ کو گنوایا 18ویں ترمیم، این ایف سی والا معاملہ ہے، سندھ کے فنڈز میں کٹوتی والا معاملہ ہے، یا پی ایم سی والا معاملہ ہے. تو سندھ حکومت بڑا ڈیفینسو ہے بہت سارے اس طرح کے معاملات میں، اور وفاق اپنی پالیسی جبری طور پر بھی مسلط کرتا آ رہا ہے. تو آپ سمجھتے ہیں کہ پیپلز پارٹی کو کتنا اسٹرانگلی ان چیزوں کو لینا ہوگا، کیونکہ یہ سندھ کے حقوق، سندھ کی مالکی کا سوال ہے؟ یہ بالکل ہے، لیکن ہم سندھیوں میں ایک کمزوری ہے. جی، وہ میانی کے تالپور میر صاحبان ہو یا کراچی کا یہ فقیر تاج حیدر ہو، جی، کہ ہم
अपने मुखालिफ के वादे पे एतबार कर लेते हैं। कारकुनों ने भी ये किया मियानी में, और शायद मैंने भी यही किया कि जब वो मुआहदा हुआ और साइन हो गए तो मैंने कहा कि हाँ ठीक है, हालांकि उस मुआहदे से हमारे सारे दोस्त जो थे वो फिर से फिर गए, और 24वीं आईनी तरमीम मैंने 3 महीने रोकी पार्टी लीडर की हैसियत से अपनी क़यादत के हुक्म पे जी। लेकिन उसके बाद 24वीं आईनी तरमीम उस मुआहदे के बाद हुई, और महीना भर नहीं गुजरा था कि उस मुआहदे की खिलाफ वर्जी की गई। तो शायद हम में ये कमजोरी है कि हम किए हुए मुआहदे को जो है वो मतलब अपने मुखालफिन को भी इज्जत देते हैं और उनकी बात पे एतबार कर लेते हैं, और फिर जब हो जाता है तो हम चिल्लाते हैं घोड़ा उड़े मरी हुई बाबा। कार साहब, ये बिल्कुल वही बात हुई है जैसे बंडल आइलैंड्स पे जो है वो सिंध हुकूमत की जानिब से एनओसी दी गई थी, वो एतबार करके। जी, एनओसी नहीं दी गई थी, खत लिखा गया था, फिर उसकी तरदीद हुई, फिर वफाकी हुकूमत ने दिखाया। उन्होंने कहा कि हमारा एक प्रपोजल है, हमने कहा हम देख लेते हैं उस प्रपोजल को। जी, वो एनओसी तो नहीं है। जिस वक्त प्रपोजल सामने आया तो हमने उसको रिजेक्ट कर दिया। ताज साहब, आप समझते हैं कि पीपल्स पार्टी के पास मजबूत फोरम है? इस वक्त पीपल्स पार्टी सिंध हुकूमत में है, इक्तदार है, स्ट्रेंथ है, अवाम की नुमाइंदगी है, अवाम की ताकत है। हुकूमत में रहते हुए पीपल्स पार्टी सिंध के हुकूक के हवाले से, सिंध के अवाम के हुकूक के हवाले से जो जद्दोजहद कर सकती है वो असेंबलियों को छोड़ के कर सकती है। तो आप समझते हैं कि इस वक्त जो वफाक की नज़रें हैं, जो वफाक की नीयत है, जो इक़दामात वफाक करना चाह रहा है, तो उसके लिए बहुत ज़रूरी है कि पीपल्स पार्टी बीइंग स्टेक होल्डर सिंध के लोगों का के हवाले से अपने जो इख्तियारात हैं, अपने जो आइनी हवाले से जो बातें हैं, वो मजबूत CCI के फोरम पर रखें, और PDM के प्लेटफार्म पर भी पीपल्स पार्टी की ये स्ट्रेंथ काम आ सकती है। इसका एक छोटा सा मिसाल अगर मैं दे दूं कि PDM ने जहाँ जहाँ भी जलसे किए हैं सिंध के अलावा बाकी सूबों में, तो उनको बड़ी मज़ाहमत का सामना करना पड़ा है। और अगर सिंध में 18 तारीख का जो जलसा हुआ उसमें अगर कुव्वतें कुछ न कर पाई तो चलें IG का अगवा, IG वाला मामला हो गया। तो आप समझ रहे हैं कि पीपल्स पार्टी को ज़रा सोचना चाहिए। जमहूरी रिवायत के हवाले से पीपल्स पार्टी जानती है कि अगर वो जमहूरियत के हामी हैं या जमहूरी प्रोसेस में हैं तो उसके फ़ायदे कितने हैं। देखिए, जमहूरियत का फ़ायदा हमारे अवाम को है जी, और सीधी बात ये है, जो असल मसला है वो ये कि ये जो ये हुकूमत जो हम पर मुसल्लत की गई है वो धांधली के ज़रिए, बहुत बड़ी धांधली के ज़रिए जो है वो मुसल्लत की गई है। और हमारे वज़ीर आज़म एक अंडर ट्रेनिंग वज़ीर आज़म है, जो कि वो खुद कहते हैं कि मैं अंडर ट्रेनिंग हूँ। तो ये तमाम मसाइल हैं, और इसका और एक मुल्क में इस वक्त सूरत हाल ये है कि एक स्टेलमेट है, यानी चीज़ें जो हैं वो आगे नहीं बढ़ रही। जब भी ऐसी सूरत हाल होती है तो मुज़ाकरात करके कोई हल निकाला जाता है। मुज़ाकरात का वक्त गुजर गया। अब अकेला तरीका ये है कि हम अवाम के पास वापस जाएं और अवाम से पूछें, क्योंकि अवाम जो है मालिकी तो उनकी है मुल्क के जी, ऊपर। बिल्कुल। तो अवाम के पास जाएं और एक फ्री और फेयर इलेक्शन हो जिसमें एस्टेब्लिशमेंट की दखलंदाजी न हो, ताकि ये मुल्क फिर से चलने लगे। हर मुल्क में यही होता है कि जब मसला हल नहीं होता ऊपर के लेवल पे, तो लोग अवाम के पास जाते हैं, तमाम सियासी जमातें, और उनसे कहते हैं भाई अब आप फैसला करें, मालिक आप हैं। तो नई हुकूमत जो है वो इलेक्ट होके आ जाती है। ये भी हो सकता है कि पुरानी हुकूमत को अवाम कहें कि नहीं हम इनको मानते हैं, ये भी हो सकता है कि इनको हम नहीं मानते और एक नई हुकूमत जो है वो सामने आ जाए। मैं आपको याद दिलाऊंगा कि शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के खिलाफ मूवमेंट चला था, सिर्फ 28 सीटों पर एतराज था, लेकिन शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो ने फिर जिस वक्त के एग्रीमेंट हुआ वो यही हुआ कि मुल्क में आम इंतखाबात कराए जाएंगे, हर सीट के ऊपर इंतखाबात कराए जाएंगे ताकि लोगों की राय जो है वो ले ली जाए। लेकिन इससे पेशतर के वो उस पर अमल दरामद होता, वो जो एक है रहमतुल्लाह अलैह वो आ गया ज़ियाउल हक अपना इस्लाम की झंडा उठा के, तो ये हुआ और जमहूरियत को ख़त्म किया गया। और फिर हमने ही आगे बढ़ के तहरीक चलाई MRD की मूवमेंट, और उसमें हमारी जितनी भी शहादतें हैं और जितनी भी हमने सियासी जद्दोजहद की और जितनी भी कुर्बानियाँ दी हैं, तो उससे एक फ़ायदा हुआ है, और वो फ़ायदा ये हुआ है कि अवाम का सियासी शऊर बहुत बुलंद हुआ है जी। और अवाम का सियासी शऊर अगर बुलंद है तो वो बहुत बड़ी ताकत है।
बहुत शुक्रिया ताजेदा साहब, आपने प्रोग्राम में अपना मौक़िफ़ देने के लिए ज्वाइन किया। नाज़रीन, पीपल्स पार्टी जो इंतहाई सीनियर तरीन अॻवान ताजेदर साहब असां सां गॾु हो, जंहिंजो चवणु हो त आवाम जी नुमाइंदगी असल नुमाइंदगी आहे। जॾहिं आवाम जा मसइला हल न थियनि त पोइ चूंडियल हुकूमतनि खे ॿीहर आवाम में ई वञिणो पवंदो आहे ऐं आवाम ई हिन जो बहितर फ़ैसिलो करे सघे थी। मर्दमशुमारी जे हवाले सां उनजो चवणु हो त इन हवाले सां पीपल्स पार्टी पंहिंजा ख़दशात जेके आहिनि से उहे वफ़ाक़ आॾो रखंदी। इन हवाले सां मज़बूत केस बि तयारु कयो पियो वञे। पीपल्स पार्टी जमहूरी रवायतनि खे पिणु बरक़रार रखण जी हामी आहे। चूंडनि जे हवाले सां उनजो चवणु हो त पीपल्स पार्टी हिकु जमहूरी पार्टी जी हैसियत में PDM जे प्लेटफॉर्म ते पंहिंजी राय ज़रूरु रखंदी, पर फ़ैसिलो उहो ई गॾियल हूंदो जेको PDM जे प्लेटफॉर्म तां PDM जी स्टेयरिंग कमेटी जो फ़ैसिलो हूंदो। अॼु के प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।